नाज़िर सुल्तानकोट में गरीब पोरियत ज़ाकिर हुसैन कादरी हमदई नात ज़रिए शोहरत तमाणे वरती पर संदस ख्वाब आहे त हू क़ौमी सतह ते हमदई नात चई पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे। उन हवाले सां ॾिसूं था एहसान अली किहर जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं हिन वक़्ति सुल्तानकोट में मौजूद आहियूं। सुल्तानकोट जो रहवासी ज़ाकिर हुसैन कादरी जी थोरे अरसे में नात जे हिसाब सां तमामु घणी शोहरत माणी आहे। स्कूल कॉलेज ऐं नात खाननि जा जेके फंक्शन थींदा आहिनि उनखे हिन में घुरायो वेंदो आहे। सिंध ऐं बलोचिस्तान ताईं हिनखे प्रोग्राम मिलिया वेंदा आहिनि। असां बि अॼु उन सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं नात जे हवाले सां। अचो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मौला मुझी कबूल दुआ कर दिसा दर नबिय जो पूरी ही सदा कर। नाहे मुँह में ताकत नाहे काई दौलत सिका प्यो मसिक में डुकड़ा जुदा कर दिसा दर नबिय जो पूरी ही सदा कर। थे करम तुह जो मदीनो दिसामा मुझा भाग एड़ा के मौला भला कर दिसा दर नबिय जो पूरी ही सदा कर। रोअंदे रातियूं वयूं गुज़रिया मुझे हिन दर्दने जी तुकाई दवा कर दिसा दर नबिय जो पूरी ही सदा कर। सिंगारे बिहण थो करे स्वाल रोई रोज़े आडो मुखे बिगड़ो अता कर दिसा दर नबिय जो पूरी ही सदा कर।